ठटे ज़िले में मंशात वखर जहाँ विकिरो थियण खां नई ॻाल्हि न हुई। ज़िले में चर्च, आफ़ीम, आइस, गुटको ऐं माए समेत मुख़्तलिफ़ मंशात मईशत जो रूप धारे साम्हूं अचण बाद न रुॻो नौजवान नसुल तबाह थी रहियो पर संदन वारस बि अज़ियत में मुब्तला थी विया हुआ। ताज़ो सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण पारां मंशात खां पाक सिंध वारो क़दम न रुॻो नौजवाननि जो मुस्तक़बिल ऊंदाहो थियण खां बचाए वरितो आहे पर हितां जे अवाम जूं दिलियूं बि खटे वरितियूं आहिनि। सिंध जे मसूलात ऐं आबकारी वारे वज़ीर शर्जील इनाम मेमण जी सख़्त हिदायतुनि खां पोइ IG सिंध ऐं DIG पारां SSPs खे हिदायतूं जारी कयूं वयूं ऐं पुलिस मंशात फरोशनि ख़िलाफ़ क्रैक डाउन शुरू करे छॾियो। अंगनि अखरनि मुताबिक़ मंशात जे वाहिपे सबबि ज़िले में वात जे कैंसर जा 883 केस साम्हूं आया। ठटो पुलिस कार्रवाई करे मुबैना मुक़ाबलनि में 10 मंशात फरोशनि खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयो ऐं संदन कब्ज़े मां वॾे मिक़दार में मंशात फुर थियल मोटरसाइकिलूं ऐं कारूं हथ कयूं। सिंध हुकूमत की, हमारी पुलिस कमांड की, IG सिंध, DIG हैदराबाद, ठट्टा पुलिस की अवलीन तरजीह है कि हम जितने भी हमारी सोसाइटी में मंशियात फ़रोश हैं उनके ख़िलाफ़ भरपूर क्रैकडाउन करें। तो इसी पॉलिसी के तहत हमने ठट्टा पुलिस ने इस पे काम का आगाज़ स्टार्ट किया हुआ है। ओवर लास्ट 2-3 वीक्स आपने देखा होगा कि ठट्टा पुलिस ने जितने भी मेन डीलर्स हैं मंशियात के उनके ख़िलाफ़ भरपूर क्रैकडाउन किया है। उसके नतीजे में हमने दर्जनों जो मेन डीलर्स हैं उनके ख़िलाफ़ कार्रवाइयाँ की हैं। बहुत सारे लोग गिरफ़्तार हुए हैं, कुछ इंजर्ड कंडीशन में भी गिरफ़्तार हुए हैं। अल्टीमेटली हमारा मकसद ये है कि हमने इसको बिल्कुल मंशियात के ख़िलाफ़ ज़ीरो टॉलरेंस है और इस हमारी जो ये नासूर है मंशियात का, इसको हमने अपनी सोसाइटी से बिल्कुल पाक करना है, ख़त्म करना है। जी बिल्कुल, काफ़ी सारे टारगेट्स हमें अचीव हो गए हैं। इसके अलावा अभी भी हमें काफ़ी लोग वांटेड हैं, उनके ख़िलाफ़ भी हम उनको भी गिरफ़्तार करने के लिए अपनी ठट्टा पुलिस अपनी कोशिशें जारी रखे हुए। ठटे ज़िले में मंशात वापराइण सबबि माण्हू बीमारियुनि में विकोड़जी विया आहिनि। केतिरनि ई मंशात वापराईंदड़नि जो वात बंदि थी वियो आहे जॾहिं त केतिरनि ई मंशात वापराईंदड़नि जे गले में जरासीम पिणु पइजी विया आहिनि जंहिं करे हू अज़ियत वारी ज़िंदगी घारीनि पिया त उनखां बि वधीक संदन अज़ीज़ तकलीफ़ बर्दाश्त कनि पिया। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण जे सख़्त हिदायतुनि बाद पुलिस पारां क्रैक डाउन करण वारे अमल जी शहरनि ऐं सुञाणंदड़नि पारां आजियां कई वई आहे ऐं मंशात ख़िलाफ़ क्रैक डाउन खे काराइतो क़दम करार ॾिनो वियो आहे। तमामु जेको सो हिकिड़ी चीज़ असांजे SP साहब खे जस्ट चवंदुसि जंहिं मंशात एतिरो कंट्रोल आंदो आहे पर अञा बि आउं चवंदुसि त थोरी महिनत जी ज़्यादा ज़रूरत आहे। ऐं शर्जील इनाम मेमण जेको सो जेको कमु कयो आहे, जेके डायरेक्शन जेको तव्हां पास कराया आहिनि बिल वग़ैरह, ॾाढो सुठो कमु कई आहे। असल में छा आहे जो ठट्टो मंशात गॾु सम्झो ईंदो हो पर तक़रीबन जेको सो हींअर जेको क्रैकडाउन स्टार्ट थियो आहे मंशात फ़रोशनि जे ख़िलाफ़ उहो ॾाढो बहितरीनु अमल आहे। ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। मंशात जे हवाले सां तव्हां कम जे हवाले सां जेको तव्हां कमु पिया करियो ऐं सिंध हुकूमत जे सीनियर जेको आहे मिनिस्टर शर्जील इनाम मेमण या सिंध हुकूमत पाण ख़ुदि हिन वक़्तु रियलाइज़ कयो आहे त पाकिस्तान में बल्कि सिंध में जेको हिन वक़्तु मंशात जो जेको नासूर आहे इंतहाई ख़तरनाक हद ताईं वधी वियो आहे। ऐं मंशात में तव्हां ॾिसंदो त असां जहिड़ो ठटे जी था ॻाल्हि करियूं, ठटे में आइस, गुटको, चूरो, कचो ठरो ऐं ॿियूं जेके मंशात जूं आहिनि अलामतूं ॾाढियूं ख़तरनाक आहिनि। माओ ठटे शहर में आयो, उन खां पोइ हिनखे माए खाइण जी आदत पइजी वई हली, उन खां पोइ कैंसर थी वई हली। माओ हिकिड़ो गुटका ईंदा आहिनि, माओ जेको ईंदो आहे वॾो मावा खाईंदो, उन खां पोइ जेको आहे कैंसर थी वई हली। ग़रीब माण्हू हुआसीं, पोइ हलो तलो पंहिंजो खपायोसीं, घर तड़ जेको आहे पाण खे परेशान करे अस्पताल में वॾा ॾाढो जेतिरो असां कोशिशि पूरी कईसीं, भाउ नेठ न थी सघियो, गुज़ारियो। बचा अॼु बि हुनजा दर बदर पिया थियनि, अॼु जेको परेशान। इहो ई चवंदासीं त हीउ हिकिड़ो कारे नांग वारो वहर आहे जेको बि हिनखे इस्तेमालु करे थो उनखे ही कैंसर में, कई मसइलनि में, कई बीमारियुनि में मुतला करे थो। कंहिं टाइम ते जंबो बलोच आहे, कंहिं टाइम ते फलाणो आहे, कंहिं टाइम ते फलाणो आहे, कंहिं टाइम ते फलाणो आहे। कई अहिड़ा मौजूद घराना आहिनि जिन जा जेके से फ़र्द आहिनि, जिन जा जेके मर्द आहिनि, औरतूं आहिनि, ॿारड़ा आहिनि, उहे हिन मर्ज़ मंझि मुतला आहिनि। उन्हनि जो लाइलाज आहे, उन्हनि को सहूलियत कोन्हे, उनखे को इलाजु कोन्हे, उहे तड़पनि पिया घरनि में। छा कनि, केॾांहुं वञनि, कंहिंखे दांह ॾियनि। हीअ शइ अहिड़ी आहे जेका बंदि थियणी न आहे। जेकॾहिं तव्हां माए ते पाबंदी लॻायो था त माओ हिकु न बल्कि 10 घरनि में माओ अलॻि सां पैदा थिए थो। तव्हां अहिड़ो ई हिकिड़ो रुजू ठाहियो, अहिड़ो ई तव्हां हिकिड़ो जेको सिस्टम ठाहियो जेको हिन में जंहिं बि मंशात खोर खे तव्हां अरेस्ट करियो था उनखे कोर्ट में या उनखे
थाणे ते या उनखे तव्हां अहिड़ो सिस्टम रखियो कम से कम उनखे 6 साल जी सज़ा हुअणु खपे। ठटे ज़िले में मंशियात फरोशन ख़िलाफ़ ऑपरेशन बाद मंशियात जे विकिरे ऐं वाहिपे में घटिताई आई आहे। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण मंशियात फरोशन ख़िलाफ़ ऑपरेशन जूं हिदायतूं जारी करे न रुॻो ठटे जे मंशियात मुतासिर कुटुंबनि जूं दुआऊं खटियूं आहिनि पर नौजवान नस्ल खे तबाह थियण खां बचाए वरितो आहे।